नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो थाणे अॻियां धरणो हंयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं थड़ी मोहब्बत मां शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो थाणे अॻियां धरणो हंयो वियो आहे। सियासी समाजी धुरियुनि बदअमनी जे वधंदड़ वाक़िअनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। अहम ख़बर मां ताईं पहुचाईंदासीं। शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो थाणे अॻियां धरणो, एहतजाज कंदड़नि सां SHO जूं ॻाल्हियूं, हिक हफ़्ते जी मोहलत तलब। हफ़्ते अंदरि चोरियूं वापसि न थियूं त DSP अॻियां धरणो हणंदासीं, शहरनि जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे अपडेट कर रहा आहियूं त थड़ी मोहब्बत जे शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो थाणे अॻियां धरणो हंयो वियो आहे। सियासी समाजी धुरियुनि बदअमनी जे वधंदड़ वाक़िअनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़नि सां SHO जूं ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। हिक हफ़्ते जी मोहलत तलब कई वई आहे। अहम ख़बर मां सां शेयर कंदासीं। शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो थाणे अॻियां धरणो, सियासी समाजी धुरियुनि बदअमनीअ जे वधंदड़ वाक़िअनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि सां SHO जूं ॻाल्हियूं, हिक हफ़्ते जी मोहलत तलब। हफ़्ते अंदरि चोरियूं वापसि न कयूं त DSP अॻियां धरणो हणंदासीं। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ TV जो रिपोर्टर शबीर मंगी। जी शबीर मंगी, वधीक छा अपडेट आहे? हेलो जी शबीर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? थड़ी मोहब्बत में 4 ॾींहं अॻु साहसी जी मोटरसाइकिल चोरी थियण बाद थड़ी मोहब्बत पुलिस को बि जेको आहे रद्द अमल न कयो। उन जे करे अॼु थड़ी मोहब्बत सहाफ़ी, मेयर जे सहाफ़ी ऐं नेमकोट जे सहाफ़ी ऐं सियासी समाजी माण्हुनि जेको आहे थड़ी थाणे जे ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें SHO उन्हनि खे यकीन ॾियारियो त मां 8 ॾींहं मोहलत वरिती आहे त हू चए थो त मां बिल्कुलु जेका तव्हांखे रिकवर करे ॾिनुसि ऐं बदअमनी जेका आहे भरपासे जे ॻोठनि में उहे खे जेको आहे ख़तमु कराईंदुसि। ऐं उन्हनि चयो त असीं जेकॾहिं 8 ॾींहंनि में ॿियो वापसि न थियो त एहतजाजी मुज़ाहिरो वधायो वेंदो। जी अपडेट करण लाइ